नाज़िर, सिंध जी सकाफ़ती ॾियारी खे मल्हाइण जे लाइ लाड़काणे में भी तैयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। अजरकुन तोड़े टोपियनि जे विकिरे में वाध थी वई आहे। उन हवाले सां पेश आहे अकरम शेख जी हे रिपोर्ट। सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं भरपूर अंदाज़ में मल्हाइण लाइ सिंध जे ॿियनि शहरनि जियां लाड़काणे में भी तैयारियूं जारी आहिनि। माण्हू टोपी अजरक ख़रीद करण लाइ शहर जे मुख़्तलिफ़ स्टॉलनि ॾांहुं रुख़ कयो आहे। इन हवाले सां लाड़काणे वासियुनि मेरान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सुभाणे लाइ अवाम खे ख़ुशी आहे, अवाम खे इंतज़ारु आहे। जीअं माण्हुनि खे ईद जो इंतज़ारु हूंदो आहे, जीअं ईद जो ॾींहुं अचे तीअं एकता लाइ बि माण्हुनि खे सुभाणे लाइ इंतज़ारु आहे। माण्हू टोपी वठनि था, अजरक वठनि था ऐं माण्हुनि खे ख़ुशी आहे। तमामु बहितरु टोपी खरीदंदा आहियूं। सिंधी टोपी ॾियारो आहे 1 ॾियारो 3 डिसंबर। भई ख़ुशी जो ॾींहुं आहे। असां भई ख़ुशी कंदा आहियूं। हर साल जे ॾींहुं ईंदो आहे, असां ॾाढा ख़ुशि थींदा आहियूं। भई टोपी ख़रीद कंदा आहियूं। असां भई ख़ुशी जो ॾींहुं आहे। सुहिणी सिंध आहे। असांजी भई सिंध सां ॾाढो प्यारु आहे। हमेशह प्यारु हूंदो ऐं हमेशह असां भई सिंधी टोपी सां प्यारु रहंदो ऐं रहंदासीं इंशाअल्लाह। माशाअल्लाह ज़बरदस्त रश आहे। माण्हू ईद जी ॾियारी करे मल्हाइनि था। ईद जो ॾियारो सम्झी करे मल्हाइनि था। अजरक टोपी वारो ॾियारो ॾिसवारी था मल्हाइनि था, ख़ुशीअ सां मल्हाइनि। अजरक टोपी जो ॾियारो टोपी अजरक ख़रीद कनि था। ज़िंदा क़ौमूं पंहिंजी सकाफ़त खे हमेशह लाइ ज़िंदा रखंदियूं आहिनि, छाकाणि त उन्हनि जी सकाफ़त ई उन्हनि जी असुल सुञाणप हूंदी आहे। असां सिंधी भी पंहिंजी सुञाणप खे उजागर करण लाइ 6 डिसंबर ते टोपी अजरक पटका पाए दुनिया खे इहो पैगाम ॾींदासीं त असां सिंध जी सकाफ़त 5000 साल गुज़रण खां पोइ भी ज़िंदा आहे। कैमरामैन अली अब्बासी सां गॾु अकरम शेख, मेरान टीवी न्यूज़, लाड़काणा।